ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा भाइरो ऐं भेनरो हाज़रीन ऐं नाज़रीन सगीर ऐं कबीर मुझे महबूब मदीने वाले मीर जा आशिको हुजूर जा हुबदारो तवा जे मोहब्बत सा जे उल्फत सा इन महफिल में अची हाज़िर थिया आहियो ऐं अहिड़ी सर्दी में अहिड़ी थधी मौसम में तव्हां जे मोहब्बत जो इज़हार कयो आहे मुंहिंजी दिली दुआ आहे अल्लाह तव्हांखे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे आमीन भलारी रात में इन फकीर हकीर नाचीज़ जी दिली सदा है मुझे घर पे अल्लाह कंदो जिते हूंदो सदाई सुठा हूंदो अल्लाह तव्हांखे कॾहिं को ॾुखियो ॾींहुं न आणींदो रब करीम तव्हांखे सदाई शाद ऐं आबाद रखंदो तव्हांजे बच्चनि खे तव्हांजे घराणे खे देश में हुजो या परदेस में अल्लाह कंदो सदाई आबाद तव्हांजे घराणे ते रब जूं रहमतूं हुजूं तव्हां जे ॻोठ में रहो था अल्लाह जो ॻोठ ते रहमत जे वतन में वेठा आहियो उन वतन ते अल्लाह जो रहमत हुजो मुंहिंजा प्यारा भाइरो असीं मुस्लमान आहियूं जी असीं मुसलमान जिम्मेदार हूंदो आहे मुसलमान जिम्मेदार हूंदो आहे जेका उन जे मथां जिम्मेदारी लॻी अल्लाह जे तरफ़ां रसूलुल्लाह जे तरफ़ां दीन जे तरफ़ां या जो मईशत जो कारोबार जो ज़िंदगी जो जेको निज़ाम आहे उन में जेका जिम्मेदारी लॻी आहे उन जिम्मेदारी के निभाइण सही तरह से अदा करण इनके इस्लाम सदको आहे इनके मुसलमान सुभान अल्लाह पंहिंजी जिम्मेदारी खां जेको ग़फ़लत करे पंहिंजी जिम्मेदारी जो जेको एहसास न रखे इहो सच्चो मुसलमान नाहे इहो सच्चो मोमिन नाहे मोमिन उहो आहे जेको पंहिंजी जिम्मेदारी खे इएं निभाए जीअं निभाइण जो हक़ हूंदो आहे इहा ॻाल्हि मूंखे वरी वज़ाहत सां तव्हांखे सम्झाइणी आहे ऐं इन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी हिकु हदीस आहे हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी मदीने वाले साईं फरमाए लजपाल नबी फरमाए कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मस्ऊलुन अन रईयतिही तमाम हर एक मानू निगरान
निगहबान जिम्मेदार हर मानू का उन जो पुछाणो थींदो जन जे मथां वो जिम्मेदार या जेके उनके जिम्मेदारियों ॾिनियूं ॾियूं आहिनि उन खां उन्हनि जिम्मेदारियुनि जो पुछाणो थींदो। साईं फरमाइनि था अल इमाम राइल व मस्ऊलुन अन रईयतिही। वक्त जो बादशाह वो पंहिंजे राज रईयत क़ौम जन जे मथां हुक्मरान उनखे बणायो वियो आहे उनजी जिम्मेदारी उन बादशाह जे मथां आहे। क़यामत जे ॾियारे में इन बादशाह खां पंहिंजी रईयत जे बारे में पुछाणो थींदो। जन जे वोटनि ते उहो चढ़ियो आहे उन वोटरनि जो उन जे मथां हक़ आहे। उन क़ौम जो जे क़ौम ते हुक्मरान बणियो आहे उन क़ौम जो उन बादशाह जे मथां हक़ आहे। उन जी जिम्मेदारी आहे उन्हनि जे दुख खे समझे उन्हनि जे दर्द खे समझे उन्हनि जी महांगाई परेशानी अफलास खे समझे उन्हनि जे मथां मेहर करे बाज करे शफ़क़त करे इहा उन जी जिम्मेदारी आहे। ऐं क़यामत जे ॾींहुं उन खां उन जी राज जे बारे में पुछणो साईं फरमाइनि था वरजुलु राइन फी अहलिही व मस्ऊलुन अन रईयतिही। तमामा को घर धणी आहे घर जो वॾो आहे उन घर जा जेकी भाती इन घर में ज़ाल आहे इन घर में पुट आहिनि तुंहिंजे घर में न्याणियूं आहिनि तुंहिंजे घर में तुंहिंजा नंढा भाउर आहिनि इन्हनि जी जिम्मेदारी तुंहिंजे मथां आहे। क़यामत जे ॾियारे इहो पुछाणो तोखां थींदो। इहा जिम्मेदारी जेकॾहिं तो न निभाई अल्लाह वॾे सामने हूंदे। साईं फरमाइनि था वल मरअतु राइयतुन फी बैत ज़ौजिहा। औरत पंहिंजे घर जी वॾी आहे घर जी रखवाल आहे जे घर जी वॾड़ी आहे उन घर में उनजा बच्चा आहिनि उन घर में उनजो मुड़ुसु आहे उन घर में उन जूं न्याणियूं आहिनि उन न्याणियुनि जी निगरानी करणु माउ जे मथां जिम्मेदारी आहे। बच्चन पुटन की निगरानी करना उन मां की जिम्मेदारी आहे उन पीउ की जिम्मेदारी आहे। छोकरो काॾे निकिरी वियो रात जो आधी रात का 2 बजे आयो पुछाणो पीउ खां थींदो क़यामत जे ॾियारे ते छोरे खे लॻाइण छोरो न थी न्याणी तुंहिंजी आहे सिपारे जहिड़ी वॾी मोबाइल खीसे में आहे कंहिंसां थी ॻाल्हाए कंहिंसां थी उनजी राबता ऐं मैसेज हलनि। क़यामत जे ॾियारे में पीउ खां पुछो वेंदो उनजी माउ खां पुछो वेंदो त तुंहिंजी न्याणी हुई मानी तो खाराई पाणी तो खारायो उनजे इख़्लाक़ियात जी तो छो न हिफ़ाज़त कई। समझो सा कोन था समझो والخادم راع في مال سيده जेको नौकर उन खां उन जे बाला ऑफिसर या उन जे सरदार जे नौकरी तो करे जी पगार तो करे उन जे माल जी जिम्मेदारी इन जे मथां सरकार जो नौकर जेकॾहिं तालके जी नौकरी आहे तो उनखे तालके जी जिम्मेदारी आहे। ज़िले जो ऑफिसर आहे उन ते ज़िले जी जिम्मेदारी आहे। जेकॾहिं उहो सूबे जो अॻवान आहे उन ते सूबे जी जिम्मेदारी आहे। हिकिड़े तपे जे मथां तपेदार आहे उनखे तपे जी पुछाण थींदो ऐं उन जेकॾहिं ट्रेज़री में ऑफिसर आहे उनखे उन ट्रेज़री जो उन खज़ाने सरकारी नाले जो अल्लाह वटि पुछाणो थींदो त ही शयूं तुंहिंजे जिम्मेदारी में हुयूं तुंहिंजे अंजर में हुयूं तो इन्हनि जी केतिरी संभाल कई तू केतिरो अमानतदार हुए कि क़यामत जे ॾियारे में इन खां पुछाणो थींदो। साईं फरमाइनि था कुल्लुकुम राइन व मस्ऊलुन अन रईयतिही। हुजूर जॾहिं चंद मिसाल ॾिना बादशाह जो मिसाल ॾिनो घर जे वॾे जो मिसाल ॾिनो या घर वॾड़ी जो मिसाल ॾिनो कंहिं नौकर चाकर जो मिसाल ॾिनो
उन्हें का को मुतलिक साईं फरमाइन था त तमाम हर एक मानू जिम्मेदार हर मानू जेकी उन जे अंडर में अचन था उन जे हेठो मातहत थियन था शयूं या शख्सियतूं जेके उन जे अंडर में अचन था क़यामत जे ॾियारे में इने जो पुछाणो इन मानू का थींदो जे जो जिम्मेदार मुक़रर कयो वियो आहे और इने हिकड़े जुमले के तमा सामो रखे पैगंबर करीम जो यो पाक जुमलो पूरे मुआशरे में हर मानू इन जे कानून जे तहत मिसल हिकड़ो मास्टर क्लास टीचर उन जे क्लास में 10 छोकरा आहिनि या 15 आहिनि या 50 आहिनि उन छोकरनि जो जिम्मेदार क्लास टीचर हेड मास्टर उन जे हेठो 10 मास्टर आहिनि 500 छोकरा आहिनि हेड मास्टर जिम्मेदार आहिनि सॼे स्कूल डीएचओ जिले जे मथां डॉक्टर वॾो डॉक्टर को उन जे अंडर में 20 या 25 अस्पतालूं थियूं अचनि उन जो जिम्मेदार इहो डीएचओ आहे इन तरह सां हर माण्हू जिम्मेदार आहे भला ॿियो कुझु बि न आहे न छड़ो सिरा न रन न रिली न शादी न रोण वारी न पिटण वारी पंहिंजो सुर त आहे न पाण त आहीं न पंहिंजे सिर जो तूं जिम्मेदार आहीं तुंहिंजे सिर जो तोखां क़यामत जे ॾियारे पुछाणो थींदो अखियूं अल्लाह जी नेमत आहे इन अखियुनि खे ज़ायो न कर सॼी राति इहो मोबाइल खोली वेठो आहे अरे खुदा जा पाना चश्मा पाता थई अञा नथो मुड़ी ये अखियूं रब जी नेमत है इन अखियुनि जी जिम्मेदारी हिफ़ाज़त तोखे करणी आहे पेट तुंहिंजो चौवट अल्लाह जी अमानत आहे इन पेट जो बि तोखो पुछाणो थींदो इन खे हलाल खाराए थोरो खा जेतिरो हज़म बि करे सघे मानी पराई आहे पेट ते बंदो आहे न तुझा कन्न तुझे अंडर में है तुझी ज़बान तुझे अंडर में है कम जे ॾियारे पुछाणो थींदो तुझो वजूद तुझी मिल्कियत में रब ॾिनो आहे तोखे इन जो रब जिम्मेदार बणायो आहे रब फरमाए तो मस्ऊलुन अन रइयतिही ईअं न चओ त मूंखां केरु पुछण वारो न आहे अहकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन फरमाए तो मां पुछंदो आहे जो नेब ठाहींदा नेब या पुछण जे लाइ पर उहे नेब वारा वॾा ज़ालिम पाण नेब वारा जेके ॿियनि जो मुहासिबो करण वारा आहिनि न उहे ख़ुदि ज़ालिम आहिनि उहे ख़ुदि पंहिंजी ज़िमेदारी नथा निभाइनि मूंखे ॿुधायो त उहे ॿियनि कहिड़नि जो पुछाणो कंदा दुनिया में एहतिसाब जो नालो वधंदो थो वञे पर एहतिसाब कंहिंजो कोन थो थिए ज़ालिम ग़रीब कुर्सियुनि ते वेही था वञनि को पुछण वारो कोन्हे छा थियो छा वयो छा वापरियो केरु पुछण वारो कोन्हे पर वाहिद क़हार पुछण वारो अल्लाह हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो आहे फ़ैसिले जो उन ॾींहं ते सभिनी खे पंहिंजे हुजूर में गॾु कंदो मरी वियासीं न ईअं न आहे त जान छुटी वई मरी वियो अब हाणे जान छुटी वई न साईं फरमाइनि था त इहो मौत मारींदो न आहे मौत हिकिड़े घर मां ॿिए घर में मुंतक़िल सुभान अल्लाह भला कब्र में जॾहिं वञे थो न जो भली जिस्म खणी ॻरी न वञे पर रूह न वञंदो आहे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो उन रूह खे इहो साॻियो जिस्म रब अता फरमाईंदो साॻियो जिस्म जेको हींअर कर्म जो जिस्म तव्हां ॾिसो था न वला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनानहु रब फरमाए थो मां इन ॻाल्हि ते क़ादिर आहियां तव्हांजी जेका फिंगर प्रिंट आहे न इहा बि साॻी क़यामत जे ॾियारे हूंदी इहे जेके लकीरूं सॼियूं फिंगर प्रिंट वारियूं आहिनि इहे बि कोन बदिलबियूं इहो साॻियो बदिल तव्हांखे मिलंदो ऐं मां रब तव्हांखां पुछंदो
पुत्र काफर का जो मक्के में मैं ये निजाम वही रमीन केर पुछंदो केर जियारी दो जने असा जो हजू पैमाल थी नी मिट्टी में करेंगे दासी केर असा का पुछंदो प्रभु फरमाता कुल बाबू बच्चे ही ने काफर के ये नमने वाला है के चाओ कुल युही हल्लती अंशाहा अव्वल मर्रा वो रब जारी दो जे पहिरो फेरो तवा के जिया को दिनो पूछा कंदो जर्रे जर्रे जो रात दी सुबह शाम घड़ी 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 की गुजरी केड़न कमर में गुजरी अल्लाह हर शे जो पहचान कंदो पुत्र या जिम्मेदारी एक मुसलमान होजण दे नाते फर्ज आ पंजी जिम्मेदारी के समझो तो मुझे बता केड़ी केड़ी ड्यूटी आ उन्हें के अदा करना हर मुसलमान के मता लाजमी आ फर्ज तवा पंजी जिम्मेदारी अदा करने के लिए तैयार आयो केड़ा केड़ा तैयार आयो जी अल्लाह पान किसे दो मीनू वसाया न वसाया घणो वसाया थोरो वसाया ता परेशान न थींदो असा आए तो कयो तुम से छडींदा जुई कोन तुंजो पंजो मुकरा दिहाड़ हुआ असी गद थियायूं काना तुंजा मोड़ी दे तो तुंजी मर्जी सीधी दे करनी नहीं दे तो तुंजी मर्जी छडींदा जुई कोन सुना मैं तुंजा बाना है वो सबान पाई जो बोल बदो आ तुसा ये केड़ा केड़ा खुदा खुश करे आमीन सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या जेकर तव्हांजे घर में तव्हांजो अबो रहे छो जे जवानी में तव्हांखे पालियो नंढपण में पालियो अॼु कुराड़ो थी वियो आहे उन जी ज़िम्मेदारी तव्हांजे मथां आहे उन अबे जी ख़िदमत कयो उन जीजर अम्मा जी ख़िदमत कयो इहा तव्हांजी ज़िम्मेदारी आहे तुझे निकाह में आ उनके केड़ी शे की जरूरत आ उनकी जरूरत पूरी करण तुझे मथा फर्ज आ तुझो पुट आ तुझी न्याणी आ उनके खारायण प्यारण सार संभाल लहण उनके दुख में उनके सुख में उन्हें जो मददगार थी बीहण तुझी जिम्मेदारी आ एड़ो शूम थियो बेटो जो पुट तो संगा लाई न तो सके पंहिंजे दिल जी का ॻाल्हि करे तो बाबा मूंखे हिते शादी न कराए हेॾे करा घुटे पातराणी चौराहे ते करणी थी मूंखे वणे ई कोन थी साईं फरमाइनि था पुट जी शादी कयो त उन खां पुछो न्याणी जी शादी कयो उन खां पुछो बुढ़े मुस तुझे लाइ सोचो आहे तोखे वणे थो जे हा करे त पोइ कयोसि जेकॾहिं उनखे ॻाल्हि नथी वणे पंहिंजी मर्ज़ी सां ज़बरदस्ती रिश्तो न कयो इहो बि ज़ुल्म आहे इहा बि पंहिंजी मर्ज़ी सां उनखे मजबूर करे पंहिंजी मर्ज़ी मुसलत कयो साईं फरमाइनि था इहो मां मोहम्मद जो दीन आहे
तेल खपे मेट खपे मुसाग खपे घरवारी के तोखे ॾियणो आहे हलाए हिकिड़ी कोन थो सघे वरी जो ईंदो आहे कॾहिं कहीं बि छोकिरो खणी वेठो मूंखे ख़बर आहे तुंहिंजे लक्षण हिकिड़ो वरी मूंखे चए थी ॿी शादी कई अथव पर पहिरीं खे वरी ॿिया शादी फाटक टपाए मुझे आका फरमायो पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक रखो खैरुकुम लिअहलिही व निसाइही व बनातिही तमाम सभिनी खां सुठो मुंहिंजो उम्मती उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हलंदो आहे पंहिंजे ज़ाल सां भलो हलंदो आहे पंहिंजे नियाणियुनि सां भलो हलंदो आहे तुझी भेण उन्हें जो ख्याल रख तुझो भाव उन्हें जो ख्याल रख तुझो अबो उन्हें जो ख्याल रख तुझी कुरानी जी जलमा सल्लल्लाहु अलैहि तूबा मन बर्र वालिदैहि तूबा लहू वज़ादल्लाहु फी उम्रिही सुभान अल्लाह फरमाइंदा जेको पंहिंजे पीउ मां सां चङाई करे उन्हें जे लाइ जन्नत जो तूबा वारो वण जो थधियूं छाऊं उन्हें जे तूबा जी माना मुबारक मदीने वारो साईं मुबारक तुझे उन माण्हू खे जे पंहिंजे अब्बे सां हुस्न सलूक कयो साईं फरमाईंदा मुबारक तुझो अब्बे सां अब्बे सां भलाई कई मां मोहम्मद मुबारक थो ॾियां ऐं पीउ जी ख़िदमत जे करे मां अल्लाह तुझे उम्र के वधाईंदुसि तुझे रिज़्क़ के वधाईंदुसि तुझे इज्जत के वधाईंदुसि दुनिया में इंसान के खपन उम्र खपे सेहत वाली ॿियो माल खपे कुशादो इंसान के इज्जत खपे दौलत केतिरी हुजे पर इज्जत न आहे कुझु कोन्हे जे वञी असेंबली में चूंडाए पाण खे वेठो आहे इलेक्ट या सिलेक्ट थियो हाणे उते बि नारा लॻनि चोर ॾे चोर चोर ॾे चोर इहा कहिड़ी इन ॻाल्हि असां फ़क़ीर जो माल चाहींदो आहे इहो बि सुठो आहे जो इज़त सां वेठो आहे न माल चाहींदो आहे मां बि सलाम कंदो आहियां बनी जो हाली आहे मां बि कुझु न पर सलाम कंदो आहियां सभई फ़क़ीर जो साईं जो हाली आहे इन जी इज़त कंदा इहा कहिड़ी इज़त आहे जेको वोट वठी कूड़ा सचा चढ़ी वेठो नारा था लॻनि चोर ले चोर चोर बड़ा चोर इज़त न आहे मदीने वारो साईं थो फरमाए पीउ जी ख़िदमत कयो उम्र बि ॾींदोसांव सिहत बि ॾींदोसांव माल बि ॾींदोसांव इज़त बता करे सुभान अल्लाह खुदा जाने जो त पीउ मां जी ख़िदमत का मामूली शइ है माँ बाप की इज्जत करना कोई मामूली बात नहीं अल्लाह उसकी इज्जत बढ़ा देता है उसके रिज़्क़ में बरकतें डाल देता है और उसकी उम्र को अल्लाह ताला बढ़ा देता है याद रखें उम्र जो होती है ना अल्लाह ने लिख दिया उसे एक सेकंड आगे पीछे नहीं होगी लेकिन माँ बाप की खिदमत जो करता है अल्लाह उसकी उम्र को भी बढ़ावा दे देता है साइंस फरमाइन था इन रजुल लयुहरम रिज़्क़ बिज़म्ब युसीब
हिकड़ी शइ माने जे रोज़ी रिज़्क अल्लाह ताला लिखी छॾींदो आहे त ही रोज़ी हिनखे मिलंदी, पर उहो को गुनाह करे विझंदो आहे त लिखियल रोज़ी खां महरूम रहिजी वेंदो। ॿुधो इहा ॻाल्हि वरी सम्झो। अल्लाह ताला लिखी छॾियो त ही रोज़ी हिनजी आहे, हे लख रुपया हिनखे मिलंदो, पर हिन वञी को गुनाह जो कमु कयो, का बेहयाई कयई, उन लिखियल रोज़ी खां महरूम रहिजी वेंदो। लोग बोलते हैं फलां ने मेरे ऊपर तावीज कर दिए हैं, साईं कोई दुआ करना, मेरी रोजी की बंदिश फलां ने कर दी है, काला पीला इल्म कर दिया है, तावीज मार दिया। अरे वो तावीज वारो पकड़ वने तो पिन दो, अपनी रोजी बंद करे। समझो जा ॻाल्हि खे, हिन खे त साम्हूं हिन खे त जाॻाई बुढ़े हिकिड़ो वेही साम्हूं वसंदे ॾींहं में निंड करी ऐं पहुचे सॼी कंध मिलंदी वांगुरु लही वञे खपण वारा बेटा साईं फरमाइनि था हिकिड़ी ॻाल्हि माने जे रोज़ी रिज़्क रब लिखी छॾियो हुयो, पर को गुनाह कयई, उन लिखियल रोज़ी खां महरूम रहिजी वेंदो। ऐं साईं फरमाइनि था वला युरद्दुल क़द्र इल्ला दुआ, तक़दीर न मेटदी आ पर दुआ तक़दीर खे मेटे छॾी। मुसीबत लिखजी वई, आफ़त शामत लिखजी वई, मुक़द्दर में का आफ़त लिखजी वई आहे, पर जेॾी महिल दुआ घुरंदो आहे न, हाय हाय जेॾी महिल दुआ घुरंदो आहे, उनजी उहा मुसीबत तक़दीर जी लिखियल मुसीबत रब ठाहे छॾींदी। दुआ सिलाहुल मोमिन, दुआ मोमिन जो हथियार आहे। साईं फरमाइनि था दुआ नूर समावात वल अर्द, दुआ आसमाननि जो नूर आहे, ज़मीनुनि जो नूर। ऐं जेका इश्तिराक में दुआ हुजे, मुश्तरिक दुआ हुजे, ये अॼु दुआ थींदी। मुश्तरिक दुआ है जंहिं दुआ में 40 ॼणा गॾु थियनि, आमीन चवनि, इहा दुआ कतन क़बूल आहे, यकीनन क़बूल आहे, इहा दुआ रद न थींदी। घणा हिते त ॾिस प्यारा करीम, जॾहिं इज्तिमाई दुआ थींदी आहे न, उन दुआ में जेको बि शरीक थींदो आहे, उन सभिनी जे हक़ में उहा दुआ रब क़बूल करे छॾींदो। अॼु अलाह कंदो जेका दुआ थींदी, सभिनी जा बेड़ा पार थींदा। साईं फरमाइनि था वला यज़ीदु फिल उम्र इल्लल बिर्र ऐं बिर्रुल वालिदैन। उम्र न वधंदी आहे, ज़िंदगी जेका लिखी आहे उन में वाधारो न थींदो आहे, पर साईं फरमाइनि था पीउ माउ जी ख़िदमत करे रब उन जी उमिरि वधाए छॾींदो। हिकिड़े जी उमिरि लिखियल हुई 40 साल, पर अबे अमड़ जी ख़िदमत कई रब 10 साल ॿिया बि ॾींदो, हल 50 साल। पीउ माउ जी दुआ, वो जो मुक़द्दर लिखियल हो, उमिरि लिखियल हुई, उन लिखियल में बरकत पइजी वेंदी आहे। रिज़्क में बरकत, माल में बरकत, उमिरि में बरकत, इज़्ज़त में बरकत, उन खे जेको पीउ माउ जी दिलि राज़ी करे। जेकॾहिं तव्हांजो पीउ ऐं तव्हांजी माउ जहिड़ी आहे त तव्हां दुनिया जा ख़ुशि नसीब इंसान आहियो। ख़ुदा ॼाणे तव्हां जहिड़ो बख़्त वारो ॿियो केरु न थी सघंदो जेकॾहिं तव्हांजो पीउ ऐं तव्हांजी माउ जहिड़ी आहे। मुंहिंजी तव्हांखे हथ ॿधी वसियत आहे, नसीहत आहे, पीउ माउ जो ख़्यालु कयो। पीउ वियो त वरी तव्हांखे पीउ न मिलंदो, अमड़ वई त वरी तव्हांखे अमड़ न मिलंदी। मूंखां पुछो, मुंहिंजो पोइ मुंहिंजी अम्मा मूंखां विछड़ी। ॾिठा
अबू ऐं अमड़ वॾी रब जी नेमत है। उन्हनि जो एहसास उन्हनि जे मरण खां पोइ थींदो, उन्हनि जो क़द्र उन्हनि जे विछड़ी वञण खां पोइ थींदो। अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा रिवायत बयान कई आहे, हिकिड़े ॾींहुं हुज़ूर जन असां सां गॾु हुया, पोइ हीअं निकिता, साईं जो चेहरो ग़मज़दा हुयो, रंजो मलाल हुज़ूर जे चेहरे ते ॾुख जा आसार हुआ। पोइ अम्मा साईं फरमाए जेॾीमहिल थोरी देरि खां पोइ हुज़ूर मोटिया तो हुजूर जो चेहरो ईअं पियो लॻे कि गुलाब जो गुल टिड़ी पियो। सुभान अल्लाह। आया खुश आया। अम्मा साहिब फरमाए असां पुछो थी या रसूल अल्लाह, जेॾीमहिल हिकु मां वियो पे त तव्हांजो चेहरो मुबारक ग़मज़दा हुयो ऐं मोटिया आया त खुश पिया नज़र अचो। साईं फरमायो त आयशा मुखे मुझे अब्बाणनि जी याद आई, मुझे अब्बाणनि जे ख़ातिर मुंहिंजो चेहरो ॾुखारो ॾिठो न पंहिंजे अबे अमड़ जी ख़ातिर। जेॾीमहिल मां ॾिस पंहिंजे रब खे अर्ज़ु करी मुंहिंजा मौला मुंहिंजो अबो मुंहिंजी अम्मा, मां अञा अमड़ जे पेट में हुअसि त मुंहिंजो बाबो विछड़ी वियो। 6 सालनि जी उमिरि हुई त मुंहिंजी अमड़ विछड़ी वई। मुझा मालिक मुझे अबो मुझी अम्मा। रब्बुल आलमीन फरमायो त हबीब तुझे अबे के तुझी अमड़ के जिंदा करे तुझे साईं सुभान अल्लाह। ये फरमाया तो मुझे बाबा साईं अब्दुल्ला के मुझे अमड़ आमना के रब जेरो करे मुझे सामो आंदो ऐं उन्हनि जी मुसारत कई ऐं मूं उन्हनि खे चयो त मुझा बाबा मुझी अम्मा मां अल्लाह जो नबी थी चुको आहियां, नबूअ जो ऐलान थी चुको आहे। तव्हां बि मुंहिंजो कलमो पढ़ो। पोइ मुंहिंजे बापे बि कलमो पढ़ियो, मुंहिंजी अम्मा बि मुंहिंजे कलमो पढ़ियो, तॾहिं ख़ुशि पहुचो आहियां। अल्लाह जे नबीअ खे पंहिंजे अब्बाणनि सां उर्फ़ तूं कहिड़ो बच्चो आहीं जेकॾहिं तोखे पंहिंजे पीउ जो एहसास न आहे, जेकॾहिं तोखे अमड़ जो एहसास न आहे। क़ुर त फरमाए थो उफ़ वला तनहरहुमा, पीउ जे साम्हूं उफ़ बि न चओ। उफ़ ये उफ़ बि अलाह खे क़बूल न आहे। उन्हनि सां ॻाल्हायो त नरम मिठो प्यार वारो सुठो ॻाल्हायो। सुभान अल्लाह। अबाणा सभिनी जा अबाणा हर कंहिंखे प्यारा आहिनि, पर मुंहिंजे महबूब जा अबाणा सुभान अल्लाह। ॿुधंदो हाय हाय हाय। ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना तोखे बेइंतहा राजदा तरदना। ओ नबी जी अम्मा, ओ नबी जी अम्मा चओ जो नूरे नजर सुमा आसर बसर सोई सैयद बशर सरवरे सरवरा। ओ नबी जी अम्मा, ओ मिठल जी अम्मा, ओ कुनल जी अम्मा, मादरे मुस्तफा उम्मे खैरुल बरा। मदीने शरीफ में हिन सफ़र जी ॻाल्हि थो ॿुधायां। हिकिड़ो माण्हू मूंखे हुते गॾिबो आहे, नेक माण्हू आहे, अलाह वारो माण्हू आहे। हर साल भले हर सफ़र में तक़रीबन हुन सां मुलाक़ात थींदी आहे। मूं पुछियोमांसि त तव्हांजो धंधो कारोबार कहिड़ो आहे?
कारोबार केड़ो आनंद रो मुकर सो आई मस्जिद जो केड़ो कारोबार हर मेरे मदीने दा जो जीत पूछो दा हरम में तुम्हारा के दिल वाली गाल को है सुभान अल्लाह उन मुखे बुधाई और राज वरी मता दे पूछण दो सुभान अल्लाह जी हर रोज सिजल ते दी नमाज का तो बरकत को नफल पढ़दो आया नफल पढ़ी चनो आया मुंडा मौला हिन जो अजर ऐं सवाब मदीने वाले वीर जे बाबा साईं हुजूर जी अमड़ जे रूह सुभान अल्लाह की रोज बरकत नफल पढ़ी हुजूर जे अब्बन के उन जो ईसा ने सवाब कंदो आया जेदी मल मदीने जी सिक लगदी आ कोन कोला जो मानो चोंदा ई टिकट ते वज मदीने सुभान अल्लाह मेरा के मेरा हाजरी थी दिया क्यों मुझे अमल कोने मुअट न मिल के दान दौलत न कारखानो न बंगलो बस मदीने वाले साईं जे अब्बान जे ईसा ने सवाब दे बरकत नफल रोज पढ़तो आया मुसा ये मेहरबानी हर साल में दो बच्चे सुभान अल्लाह बेशक मदर मुस्तफा उम्मे खैरुल वरा मदर मुस्तफा उम्मे खैरुल वरा जान सिद्दीक़ो सफा सदके तो ताज़मा ओ नबी जी अमान ओ नबी जी अमान अज तो तमाम पंहिंजे ज़बान जो हक़ अदा ज़बान ॾिनी तो घणा टेलर खड़े हुआ गाना गाए अज तो मुस्तफा जे अमड़ जो शान चुकायो नबी जी अमान जो सैयद नाम ते लख लख सलाम करमुला गुलाम खाक दर दी जुमा ओ नबी जी अमान ओ नबी जी अमान सैयदा आमिना ओ नबी जी अमान हजरत अब्दुल्ला वालिदे मुस्तफा जान को फिदा हजरत अब्दुल्ला जो सुन गुल रुखत गुल बदन तू ही नूरे हुदा वालिदे मुस्तफा हजरत अब्दुल्ला जे को शाहे ज़मन सुवतो जो इब्न जे को शाहे ज़मन जो आहे इब्न या मुजतबा हजरत अब्दुल्ला जान तो फिदा सुभान अल्लाह साईं फरमाइता जेकरे तमाम जे पीर के रंजायो जड़ो अल्लाह के रंजायो जे तमाम जे पीर के परचायो जड़ो अल्लाह जी जात के रायो सुभान अल्लाह रब फीर वालिदे व सख्त रब फी सख्त वालिदे साईं फरमाइंदा अल्लाह जो रज़ामंदो पीर के राज़ी करण में आ अल्लाह जो उमर अल्लाह जी कावड़ पीर के नाराज करण में आ
ताजी जिम्मेदारी आ छा पंहिंजी जिम्मेदारी अदा कंदो पीउ जी ख़िदमत कंदो मां जी ख़िदमत कंदो तव्हांजे मथां जिम्मेदारी आ रब तव्हांजे मथां फर्ज़ कई आहे नमाज़ पुछाणो थींदो नमाज़ जो बेशक पुछा त जो नमाज़ पढ़ंदो इंशाअल्लाह कहिड़ा कहिड़ा पढ़ंदा तव्हांजे मथां जिम्मेदारी आ जेकॾहिं रब तव्हांखे माल ॾिनो आहे दौलत ॾिनी आहे त ज़िंदगी में हिकिड़ो भेरो बैतुल्लाह जो हज करे अचो जेकॾहिं तव्हां में हज जेतिरी तौफ़ीक़ नाहे भला माना उमरो करे अचो हिकु भेरो त पंहिंजे नबीअ जो दरबार ॾिसी अचो है बेशक सुना बेशक मदीना ने देखा कुछ भी न देखा जेकॾहिं तोखे रब दौलत ॾिनी पनियूं ख़रीद कयई बंगला ठाहियई दुकान मकान जोड़ी पर जेको मदीनो न ॾिठो तूं अञा दुनिया में ॼाओ ई ख़ुशूसन वरी मदीनो हुजे ऐं महीनो रमज़ान साईं फरमाईंदा जे रमज़ान में उमरो कयो उन ॼण मूं मोहम्मद करीम सां गॾिजी हज अदा कयो सुभान अल्लाह अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या बी हदीस इमाम इस्बानी दिया हजरत अबू हुरैरा का रिवायत है साईं फरमाता बिर्रुल वालिदैन यजीदु फिल उम्र पीउ मां सां चङाई कयो ख़िदमत कयो तव्हांजी उमिरि रब वधाई दो वल कज़िब यनकुसु रिज़्क़ ऐं कूड़ रिज़्क़ खे घटाए छॾींदो आहे अल्लाहु अकबर जी कूड़ रोज़ी खे घटाए छॾींदो आहे कूड़ ॻाल्हाइण वारे जी रोज़ी में तंगी पइजी वई वापारियो सुने नबी जा लफ्ज़ वल कज़िबु यनकुसु रिज़्क़ कूड़ रिज़्क़ खे घटाए छॾींदो आहे रोज़ी जी बरकत खणी वेंदी आहे सच ॻाल्हाए रब तुंहिंजे रोज़ी खे वधाए छॾींदो सुभान अल्लाह साईं फरमाइंदा इला कज़बल अब्द तबादल मलक अन्हु मीलन मिन्नत मा जाबी सुभान अल्लाह जेॾी महिल को माण्हू कूड़ थो ॻाल्हाए न ओॾी महिल उन मां हिकिड़ी बदबू थी निकिरे गंदी थप थी निकिरे जो रहमत जा मलाइका मैल परे हलिया अल्लाहु अकबर ख़ुदा करे तुंहिंजे पाण वेठो को मलाइक ईंदो बि हुजे एतिरा तो पूरो कयो तव्हां सम्झी कोन मुंहिंजी ॻाल्हि पोइ वेठा कूड़ में बदबू आहे जेका रहमत जा मलाइका परे हलिया वेंदा आहिनि सच में सुरहाण आहे रब जा मलाइका उन सां गॾिजी पवंदा आहिनि सुभान अल्लाह साईं फरमाता हलाल खाओ पंहिंजे बच्चन खे हलाल खारायो हलाल में बरकत हलाल में अल्लाह ताला सुकून रखियो आहे हराम न खाओ ब्याज न वठो रिश्वत न वठो चोरी न कयो खियानत न कयो मिलावट न कयो ज़ख़ीरा अंदोज़ी न कयो बराबरि हक़ न खाओ मिस्कीनन सां ज़ुल्म न कयो हलाल जी दाल रोटी भली आहे हराम जे कोफ्त नहीं कोरम न कयो बेशक हराम जा लज़ीज़ ताम
अठ ताम टेबल ते लगाए कोई खाई उन्हें कहो सुकल नानी जवन जो टुकड़ो खाई जेको हलाल जो हुजे अल्लाह खुश थी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि अना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि मिठा नमाज पढ़ो रोजा रखो हज ते वञो ए कमाई हराम जी साईं फरमाइंदा हराम जी सहरी हराम जी अफतारी रोजो रखी रब फरमाइंदो ए मलाइको यो रोजो मोटाए बूथ ते हड़ोस हराम जी कमाई एहराम मथे छो हज जेला उम्रे जेला कमाई हराम दिया जिनमल चे तो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ए अल्लाह मैं हाजिर आया ए अल्लाह मैं हाजिर आया आवाज तो चे ला लब्बैक वला सदैक तुझी हाजिरी कबूल नाए तुझे लकाब भलाई करे जो तू हराम कमाई मचा मुझे दर ते हलियोई संभरियोई हलाल खाओ तू खान बिथी खाकान बिथी पर पहिरिया तू इंसान बिथी सुझा गया तू खान बिथी खाकान बिथी पर पहिरिया तू इंसान बिथी कठे माया भली के जो जीण तू जंजाल न कर एडो लेखे में बेईमान न थी पर पेरी तू इंसान थी मुझे गालियों घणियों क्यों लगे जीवन सच्चा नहीं सच्चा हक सच तो चे बोल हां सैया तू के कहले ही बंगलो ठाया ही दुकान वठा ही अक्षे ठाया अज न सुभाणे मौत अची वेंदो तू त हथ खाली वञी कब्र जे मिटीअ में पवंदे नफ़ो इन्हनि शयुनि मां ॿिया वठंदा हिसाब पुछाणो तोखां तू कंहिं सब फुर हुई जे को जोड़ी थो सब फुर हुई जे को जोड़ी सब फुर हुई जे को सब फुर हुई जे को जोड़ी तो एडो पैसे पुठिया हैरान न थी खुदा जो कसम मुझी सजन पाई सलाह से खैर खाई अब्बे बेड़ी सलाह को न ॾिनी हूंदई अम्मड़ बेड़ी सलाह न ॾिनी हूंदई जेका फ़कीर तोखे सलाह थो ॾे पियो बेटा जे मन ते तुंहिंजो पंहिंजो फ़ाइदो आहे न मन ते त पोइ हिसाब किताब कोन्हे हक़ मिस्कीननि जा मारी थो छो नंग बराबर निहारी थो जाना पारी तो कि जे दर्दन जो दरमान भी थी
के दर्द मंद जे दर्द जो हिको दरमान करीन खुदा जो कसम रब राजी थी के रोंदड़ के खिलाए बेशक के दुखारे चेहरे के मुर्गाए रब तो के दुनिया आखिरत जो खुशू अता करे चली रोतों को जो हंसाता है अल्लाह उसकी हंसियां कायम दायम रखता है सुभान अल्लाह जो किसी दर्दमंद के काम आ गया अल्लाह उसके जिंदगी के दर्दों को मिटा देता है बेशक इस दुनिया में भी और अगले जहां में भी सुभान अल्लाह किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को उछाल दे किसी दर्दमंद के काम किसी दर्दमंद के काम किसी डूबते को उछाल दे ये निगाह मस्त की मस्तियां किसी बदनसीब पे डाल दे ये निगाह मस्त की मस्तियां ये निगाह मस्त की मस्तियां ये निगाह मस्त की मस्तियां किसी बदनसीब पे डाल दे किसी दर्दमंद के काम किसी दर्दमंद के काम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह साईं फरमाता था सखी अल्लाह जो दोस्ता हाय हाय कभी गदरुआ गुनाहगारा निकम्मा पर जे सखी अल्लाह जो अल बखील अदुल्लाह वलो काना आबिदा बखील अल्लाह जो दुश्मना भली घणी आबिदा जाहिदा पर जे बखील अल्लाह जो दुश्मन जो खबर अल्लाह जा दोस्त थी दो या अल्लाह जा दुश्मन दोस्त दोस्त नहीं दोस्त केड़ा केड़ा अल्लाह जा दोस्त सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला प्यो नाहे पंजे मानी डगड़ी तो खाई प्यो कन्नो के पखी पखण के डिरी के जीत जानवर के को दाणो नहीं या बतुली सखावत रब्बुल की सुभान अल्लाह बेशक पंजे घर की छत ते पानी जो थाल बाटड़ो वठी आनो बाटड़ो कुंभर पानी से भरे रखो कणक चावरन जा दाना मथे छत ते छपे छबे पखीड़ा ईंदा ओए पानी पींदा ओए दाना खाईंदा या हाय हाय सुभान अल्लाह पर जे घर जे दरवाजे ते नलको लगाए छड़े नाग पानी जो लगाए छड़े मतो छपड़ो ठाहे पानी की सबील लगाए छड़े इंदो बिंदो वाटड़ू पानी पिए साईं फरमाए ता मन अरवा कबिदन जायन फलउल जन्नत जो प्यासे जिक्र के पानी प्यारे रह जाए रब ने जला जन्नत लिखी तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अपने घर के दरवाजे पे छोटी सी पानी की सबील लगा दो आने जाने वाले पानी पिएंगे ये तुम्हारे लिए सबील जारी हो गई मेरे आका ने फरमाया किसी प्यासे जिगर को पानी पिलाकर तुमने उसको शिक्षक शेर किया तुम्हारे लिए अल्लाह ताला जन्नत लिख देता है
दिलियूं नरम बणायो जी दिलियूं शफ़क़त आज वाली बणायो सख्त मिजाजी तुंद मिजाजी दुरुस्ती सख्त तबीयत हुजण अल्लाह के पसंद में अल्लाह के जी पंहिंजे बच्चन सां प्यार सां पेश अचो मुसाफ़िर आयो वाटड़ू आयो उन सां हत्ता कि जानवरन सां बि असां बि जॾहिं जानवर खे इहो लठ टोड़ा त पुठियों सॾु थियो मां पंहिंजे कावड़ में उनखे लठियूं पे हयूं जानवर खे पुठियों सॾु थियो नालो वठी मुंहिंजो कंहिं सॾु कयो हीअं जो नौनो वराया त मुंहिंजो लजपाल नबी पियो अचे सुभान अल्लाह सोने नबी मूंखे फरमायो त जानवर खे ईअं कोन मारबो आहे जीअं तूं जानवर खे लठो अल्लाह मुंहिंजो या रसूल अल्लाह अॼु खां वठी फ़ाइदो थो कयां वरी न मारी वो जेको नंदन के तो यो लठियूं हणी ऐं गुचड़ियूं हणी सारी सगोरा मूंखे तुंहिंजे लछण जी ख़बर आहे ये नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं न आहिनि इहे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि सां रुसंदो बि आहे परचंदो बि आहे चओ सल्लल्लाहु अलैहि इमाम तबरानी रिवायत आनिया हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद तो चवे सालत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकुल्तु या रसूलल्लाह हाय हाय सुभान अल्लाह मूं पूछो अर्ज़ कयो या रसूलल्लाह मूंखे ॿुधायो अय्युल अमाल अफदल या रसूलल्लाह मूंखे ॿुधायो त अमलनि में भले में भलो अमल कहिड़ो सोने नबी फरमायो अस्सलातु अला मीकातिहा अमलन में भलो अमला नमाज वक्त ते अदा कर वक्त ते नमाज सुभान अल्लाह वक्त पे नमाज पठान वाली नमाज न पढ़ंदा कयो ट्रिपल जी नमाज मुंडो सिच पियो लंदो बस टुमण वारो दोरी वारो पठान ट्रिपल साईं फरमाइंदा भले में भलो अमल इहो आहे जो नमाज वक्त ते पढ़ कुल्त सुम्मा मादा या रसूल अल्लाह साईं बोला इने का पोइ ॿियो भलो अमल कहिड़ो सरकार फरमायो ऐं यस्लिम अन्नास मिन लिसानिक पोइ भले में भलो अमल इहो आहे जो तुझी ज़बान का प्या मारू बचल सुभान अल्लाह ज़बान सां के गार न दे तानो न दे गिला न कर गीबत न कर ज़बान सां के ईज़ा न पहुंचाए नमाज का पोइ भले में भलो अमल इहो आहे ज़बान जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह एकड़ो मानू जो हिन के थोड़ो समझाए मुझे ख़ैर आहे जी सुहानी में वडी दद पटे मुठियूं पर गायूं एड़ू जो अल्लाह पैर खोल साईं फरमायो त मोमिन गार न दींदो आहे मोमिन जी ज़बान के ईज़ा ईंदी नाहे गार ॾियण खटिया लफ़्ज़ ॻाल्हाइण कंहिंजी दिल ईज़ाइण कंहिंजी इज़त आबरू विञाइण मोमिन जो कमु न आहे मोमिन ॻाल्हाईंदो त सुठो न त चुप रहंदो सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस आहे साईं फरमाता मन कान युमिन बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लयस्मुत जेको अल्लाह के मञे थो क़यामत जे ॾियारे के मञे थो उन खे खपे त सुठो ॻाल्हाए भला जे सुठो नथो ॻाल्हाए त चुप वेठो रहे
अज तई मूसा ज़बान कयो त तव्हां ज़बान सां ॻाल्हाईंदो सुठो जी जेके निंड में उन्हनि खे उथारियो निंड वारनि खे उथारियो सलात तस्बीह शुरू थियण वारी आहे जी साईं जी कंदो ज़बान हाँ जी हाँ सुठो ॻाल्हाईंदो इंशाअल्लाह भाई कारगर्द न कंदो बस सही ना जी गाइडन ते हिकिड़ो सॼो किताब लिखियो अथव वो बिठा सुठो मिठो नरम ॻाल्हाइण मोमिन बाने जी निशानी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे हिकिड़ो माण्हू घटि वधि पियो ॻाल्हाए हुज़ूर जन बीठा हुजनि साईं जन मुल्कनि बीठा वो काफ़िर घटि वधि पियो ॻाल्हाए अबू बकर चुप कई बीठो हुज़ूर मुल्कनि आख़िर सही ने अबू बकर वरंदी ॾिनी अबू बकर जिन वरंदी ॾिनी त सोने नबी मुंहुं मुबारक मटाए उठी ॾेई ऐं हुज़ूर हली पिया अबू बकर समझी वियो त साईं जन खे मुंहिंजो जवाबु ॾियणु न वणियो पोइ वारो या रसूल अल्लाह हुन काफ़िर मूंखे गालियूं पे ॾिनियूं तव्हां बीठे ॿुधो पिया तव्हां मुर्को पिया ऐं मुंहुं वरंदी ॾिनी आहे त तव्हां पुठी मुबारक ॾेई वञो फरमायो अबू बकर जेॾी महिल हुन तोखे घटि वधि पे ॻाल्हायो तो वरंदी न पे ॾिनी अल्लाह आसमान तां मलाइक लाथो जेको तुंहिंजे तरफ़ां उहो पियो वरंदी पर हींअर जो तो वरंदी ॾिनी आहे न त मलाइक हलियो वियो विच में शैतान अची वियो पोइ जिते शैतान हुजे उते अल्लाह जो नबी न बीहंदो आहे बिठा जेको घटिया लफ़्ज़ ॻाल्हाए थो उन जाइ ते शैतान अची वेंदो आहे पर जेको नरम ऐं मिठो ऐं सुठो ॻाल्हाईंदो आहे उते अल्लाह जे रहमत जे मलाइक तव्हांखे इहा ॻाल्हि क़बूल आहे अल्लाह करीम जल शानो असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए बाबा दुआ घुरूं था इंशाअल्लाह अल्लाह सी जी नज़र रोशन मुझा प्री प्यारा मदीने वाले साईं फरमायो थी अॼु जी जेका रात आहे न इन रात में गुनाहनि जी माफ़ी मिलंदी आहे मदायूं बेटियूं छा तव्हीं बि चाहियो था त गुनाहनि जी माफ़ी मिले गुनाहनि जी माफ़ी चाहियो था जेकॾहिं गुनाहनि जी माफ़ी चाहियो था त पोइ हबीबन करीम ने फरमायो आहे कि सलात तस्बीह जी नमाज़ सलात तस्बीह जी नमाज़ जेको माण्हू पढ़े न साईं फरमायो त पुॼो रोज़ पढ़ो रोज़ नथा पढ़ी सघो त हफ़्ते में पढ़ो भला जे हफ़्ते में नथा पढ़ी सघो त महीने में हिकिड़ो भेरो पढ़ो अब हेॾे टपी चो हे छा था कयो टपी न छो न बा साईं फरमायो जेकॾहिं महीने में नथा पढ़ी सघो त साल में हिकिड़ो भेरो पढ़ो पर जे साल में नथा पढ़ी सघो त ज़िंदगी में हिकिड़ो भेरो पढ़ो त अॻियां पोयां नंढा वॾा घणेई पढ़िया इहा सलात तस्बीह पढ़ंदासीं अमीरनि भेनरुनि खे मज़ार शाह में सिफ़ लॻाइनि सलात तस्बीह इमाम पढ़ंदो सॼो पढ़ियो आहे इमाम पढ़ंदो तव्हां पंहिंजे दिलि जो दिलि में आहिस्ता तव्हां बि इहो ॾाढे शुरू न करे छॾियो तव्हां दिलि जो दिलि में पढ़ो इमाम ॾाढे पढ़ंदो तव्हांखे सेखार मिलेगा ऐं नमाज़ तस्बीह खां बाद में दुआ थींदी उन में दिलि खे हाज़िर करे दुआ घुरंदासीं इंशाअल्लाह ताला सभिनी खे अल्लाह जी पाक शफ़क़त में इनायत थींदी अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीब